नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बिटशा में खबर ॾींदा हलूं त बिटशा भरिसां सिंध एवॉल्वमेंट प्रोटेक्शन एजेंसी कार्रवाई कंदे माहौलियाती दुश्मन ॿारनि इस्तेमाल कंदड़ भट्ठो सील करे छॾियो। डिप्टी डायरेक्टर मुनीर अब्बासी जी अॻुवाणी में सीपा हैदराबाद जी टीम डिप्टी डायरेक्टर इमरान अली अब्बासी, असिस्टेंट डायरेक्टर मटियारी कुतुबुद्दीन दर्स पुलिस नफ़री सां खंडो पहुची कार्रवाई कंदे माहौलियात खे नुक़सान पहुचाईंदड़ गुलाब खान पठान वर्कस कंपनी जे भट्ठे खे सील करे छॾियो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अवामी शिकायतनि ते इंक्वायरी करे माहौलियात खे नुक़सान रसाइण जी साबिती बाद गुलाब पठान जे भट्ठे खे सील कयो वियो आहे। हिन चयो आहे त ॼाणियल भट्ठे खे अॻुवाट बि नोटिस जारी करे पेश थी पंहिंजो मौक़ो पेश करण जो मौक़ो ॾिनो वियो, पर हिन सीपा आॾो पंहिंजो मौक़ो पेश न कयो ऐं न ई पेश थियो, जंहिंखां पोइ तमामु कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद गुलाब पठान जे भट्ठे खे सील कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।